सेवन मावा के ख़बर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर महमद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवन तालके जे PS 77 जे चूंड तक ते बीठल उम्मीदवारनि पंहिंजी वर्क तेज़ करे छॾी आहे। जॾहिं त बीठल उम्मीदवारनि हिक ॿिए जूं विकेटूं किराइण जो सिलसिलो जारी आहे। सेवन जी हिकु अहम शख़्सियत सेवन शहर जो ॼातल सुञातल ऐं हिकु वॾो वोट बैंक रखंदड़ रईस हबीबुल्लाह ख़ान रिंद ऐं संदसि भाउ रईस अता मोहम्मद ख़ान रिंद ऐं संदसि सां लाॻापियल धुरियूं सैयद मुराद अली शाह जे अचण ते हिकु भेरो ॿीहर पीपल्स पार्टीअ में शामिल थी वियूं आहिनि। जॾहिं त PS 77 PP उम्मीदवार अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो बाहि ॿेली बणिजी वियो। रईस हबीबुल्लाह ख़ान रिंद ऐं रईस अता मोहम्मद ख़ान रिंद खे पीपल्स पार्टीअ में ॿीहर शामिल थियण ते भलीकार चवां थो। सैयद मुराद अली शाह वधीक चयो त मां जॾहिं नंढो हूंदो हुअसि त मां बाबा साईं सां गॾु रईस हबीबुल्लाह ख़ान रिंद जे वालिद साहब रईस उमर ख़ान रिंद जी पेट्रोल पंप जिते तेल जा डंपर भरियल हूंदा हुआ उन वक़्त खां रईस हबीबुल्लाह ख़ान रिंद वारनि सां लाॻापा आहिनि। कॾहिं कॾहिं असां में इख़्तिलाफ़ बि थी वेंदा आहिनि, कॾहिं पाण में नाराज़गियूं बि थियूं हूंदियूं। असां वरी बि हिकु आहियूं ऐं हिकु रहंदासीं। रईस हबीबुल्लाह ख़ान रिंद जे ख़ानदान जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे मान ॾेई मुंहिंजे PS 77 ते पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि जी हिमायत करे असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टीअ में शमूलियत कई आहे।